जो मेज़बान ज़फ़र हिकिड़ो। हींअर जेका असांजी सिंध कचहरी आहे उहा हैदराबाद जे इलाइक़े टंडो हैदर जे इलाइक़े आज़ाद नगर जो मां तव्हांखे थोरो तारुफ़ कराईंदुसि। आज़ाद नगर तॾहिं वजूद में आयो जॾहिं सिंध जा जेके नाम निहाद वॾेरा हुया उन्हनि वॾेरनि जेके पंहिंजा निजी जेल ठाहिया हुया ऐं निजी जेलनि में न सिर्फ़ मर्द पर औरतूं नंढड़ा ॿार क़ैद हूंदा हुआ ऐं उन्हनि निजी जेलनि जे अंदरि खानदाननि जा खानदान सवें हज़ारे खानदान हुआ जेके उन निजी जेलनि में क़ैद हूंदा हुआ ऐं उन्हनि जो कमु इहो हूंदो हुयो त सुबुह थींदो हुयो उहो निजी जेलनि जूं गेटियूं दरवाज़ा खुलंदा हुआ ऐं उहे मर्द औरतूं ऐं ॿारड़ा ॿाहिरि निकिरंदा हुआ। उहे उन्हनि सरदारनि वॾेरनि ऐं पीरनि नाम निहाद जेके वॾेरा आहिनि सिंध जा उन्हनि जे ज़मीनुनि ते कमु कंदा हुया। उन्हनि जी का बि मज़दूरी मुक़ररु थियल न हूंदी हुई ऐं सिर्फ़ु उन्हनि खे खाइण पीअण जो ख़र्चु ॾिनो वेंदो हुयो। दुनिया जे हवाले सां तरक़ी याफ़्ता मुल्कनि त हूअं ई तरक़ी कई आहे, अॼु बि उहे तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, पर पाकिस्तान जे अंदरि जेकॾहिं ॻाल्हि कजे सिंध जी त सिंध में जेके इंटेलेक्चुअल माण्हू सुञाण धुरियूं जिनखे असां अॼु सिविल सोसाइटी जे नाले सां बि सुञाणूं था, उन जो ज़िक्र कयूं था, उन्हनि माण्हुनि आवाज़ उथारियो ऐं सिविल सोसाइटी जे आवाज़ ते जेका ख़सूसन सिंधी मीडिया उन केसनि खे हाईलाइट कयो। हाईलाइट खां पोइ ही जेके इवेंट थिया ऐं एतिरो उहे हाईलाइट केस थिया जो दुनिया जी जेका इंटरनेशनल प्रेस, नेशनल न पर इंटरनेशनल प्रेस में मजबूर थी त जेका जंहिंखे उहे मक़ामी प्रेस चवंदा हुआ, मक़ामी मीडिया चवंदा हुआ, उन्हनि जे इशूज़ खे उन्हनि एतिरो हाईलाइट कयो जो सॼी दुनिया निजी जेलनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो ऐं निजी जेलनि मां हज़ारनि जे तइदाद में मर्द औरतूं ऐं ॿारड़ा जेके उन्हनि इंटेलेक्चुअल ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि जे आवाज़ खां पोइ ॿाहिरि निकिता। आख़िरकार सिंध हुकूमत मजबूर थी उन्हनि खे मुख़्तलिफ़ शहरनि जे इलाइक़नि ख़ुसूसन हैदराबाद में ही जेको टंडो हैदर जो इलाइक़ो आहे, टंडो हैदर में आज़ाद नगर जे नाले सां ज़मीन अलर्ट कराई ऐं उते उन्हनि माण्हुनि खे आबाद कयो। कोटड़ी खां अलावा कोटड़ी बि आहे, जामशोरो ऐं ॿिया मुख़्तलिफ़ ज़िला हुया जंहिं जंहिं इलाइक़नि सां वास्तो हुयो उन्हनि माण्हुनि जो, उते उन्हनि खे ज़मीनूं अलर्ट कराई वयूं। हीअ जेका असांजी सिंध कचहरी आहे, अॼु सिंध कचहरी मां ईअं सम्झंदुसि त हीअ स्पेशल सिंध कचहरी आहे। स्पेशल सिंध कचहरी इन जे करे चवंदुसि त सिंध जूं जेके रीतूं रस्मूं रवाज आहिनि उन्हनि में जेके कचहरियूं थींदियूं आहिनि, ओताकूं थींदियूं आहिनि, उन्हनि में मर्द वेंदा आहिनि। वॾेरा या ॻोठ जा चङा मुअज़्ज़िज़ माण्हू हूंदा आहिनि, पोइ उन्हनि वटि 4 माण्हू ईंदा आहिनि पंहिंजा मसइला खणी, न सिर्फ़ु ॻोठनि जा, पंहिंजे इलाइक़े जा, पंहिंजे बिरादरी जा, पर ओसे पासे जा बि मसइला डिस्कस थींदा आहिनि ऐं उन्हनि जो हल निकिरंदो हुयो। पर हीअ जेका असांजी स्पेशल कचहरी आहे उन में वॾे में वॾी ख़ुशनसीबी आहे असांजी, ख़ासि तौर ते सिंध टेलीविज़न नेटवर्क जेके पंहिंजी रवायत खे बरक़रार रखंदे सॼी सिंध में मच कचहरियूं ऐं सिंध कचहरियुनि जो जेको शेड्यूल जारी कयो उन में अॼु असां सां औरतूं गॾु आहिनि। दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि में जीअं औरतुनि खे
हक़ ॾिनल आहिनि मर्दनि सां कुलो कुल्हे में मिलाइण जा, हू कुलो कुल्हे में मिलाए मर्दनि सां कमु कंदियूं आहिनि ऐं उन्हनि जे लाइ कानून पास थियल आहिनि। पर हीअ असांजा पोइते पयल इलाइक़ा आहिनि, पुठिते पयल, पर उनजे बावजूद बि मूंखे फ़ख़ुरु आहे त हिन पासे असांजा मर्द वेठा आहिनि ऐं हिन पासे औरतूं वेठियूं आहिनि। नाले में औरतूं आहिनि, ॿार आहिनि, पर ही एतिरो ई वर्क कंदा आहिनि जेतिरो ही मर्द कंदा आहिनि। उन्हनि जा शानो शाना कुलो कुले में मिलाए, भले भठे जो कमु हुजे, सिरूं ठाहिण जो कमु हुजे, हारपे जो कमु हुजे, रोंबो हुजे, लाभ हुजे, जंहिं बि हवाले सां ॻाल्हि कजे त औरतूं मर्दनि सां कुलो कुले में मिलाए कमु कंदियूं आहिनि। असां अॼु उन इलाइक़े में मौजूदु आहियूं, आज़ाद नगर। आज़ाद नगर में मौजूदु आहियूं ऐं हिननि खे असां एंटरटेनमेंट कयो आहे। ही माण्हू जेके सॼी ज़िंदगी, सॼी ॼमारूं न सिर्फ़ु हिननि पर हिन जा ख़ानदान ग़ुलामी में गुज़ारिया आया, जॾहिं हिमल आज़ाद आहिनि ऐं कंहिं सिविल सोसाइटी या सुजान धुरिन जे हवाले सां जेको हीअ असां नंढिड़ो प्रोग्राम कयो आहे, उन नंढे प्रोग्राम में बि मर्द औरतूं ऐं ॿार गॾु आहिनि। उन्हनि एतिरो त एंटरटेन कयो आहे जो शायदि मां सम्झां थो त ग़ुलामी जेका असुली हक़ीक़त हूंदी आहे उहा ग़ुलामी असां सिर्फ़ु किताबनि में ॿुधो आहे, मज़मून लिखंदा आहियूं, रिपोर्टूं ठाहींदा आहियूं, पर हीअ असांजे अखियुनि ॾिठा शाहिद असां सां मौजूदु आहिनि जिन ग़ुलामी खे हक़ीक़त में ॾिठो आहे त ग़ुलामी छा आहे, ग़ुलामी जो तसवुरु छा आहे। पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधायूं था ऐं प्रोग्राम खे अॻिते वधाइण खां अॻु में छो न हिननि अमिड़े नदड़ियुनि ऐं भेनरुनि थोरे ॿारनि समेत ही जेके असांजा आज़ाद नगर जा हारी वेठा आहिनि, उन्हनि खे अॻ में हिकिड़ो बहितरीन कलाम ॿुधायूं ऐं उनखे एंटरटेन करायूं। उन खां पोइ वरी ईंदासीं, हिननि जा मसइला जेके आहिनि उहे ॿुधंदासीं। असांजा सिंध यूनिवर्सिटी जो शागिर्द ऐं नौजवान सूफ़ी फनकार वकार मला मौजूदु आहे। सिंध कचहरी में वकार मला खे आजा कयूं था, भलीकार चऊं था। वकार साईं हारिन जे हवाले सां, ग़ुलाम जे हवाले सां ऐं तव्हां वधीक सम्झो था शागिर्द जो पाण, बिल्कुलु असांखे अहिड़ो को कलाम ॿुधायो जेको हिननि जे रूह खे लॻे ऐं सम्झनि त वाकई अॼु असां सिंध टेलीविज़न नेटवर्क जे सिंध कचहरी प्रोग्राम में शामिल आहियूं ऐं वकार असांजे रूह खे करंट ॾिनो आहे। वाकई इहा चई आहे त वकार भला असां सां मौजूदु आहे। वाहिद वसाईस आहू आलम जू सुणी ओ साहिब सारी सिंध ते बादल बरसाईस
मिसरी मिलाई खंडवा गुरु खीर में ओ बराबर ही सरासरी असा गुरु था एतरी पुछे खणी जो केतरी असा बुधायूं है तेरी ये सभिनी जे दिल जो आवाज आहे आजाद कौम जे तेरी आजाद कौम जे तेरी आजाद कौम जे तेरी आजाद कौम जे जो सच विझियता सड़े जो सच इन्हियता सड़े सो सिंध माल डे वने सिंध के छडे वने सो सिंध माल सिंध के छडे वने सिंध माल जो सिंध ले करे जो जी जल ले करे सिंध माल डे वने सिंध के छडे वने सो सिंध माल सिंध के छडे वने सो सिंध माल
कलाम ॿुधण खां पोइ हिन तरफ़ हलां थो अदड़ियुनि तां असां ॼमड़ियुनि तां असां सां कामरेड वकील असां सां वेठी आहे। अवल उन खां पुछूं त हिन आज़ाद नगर जीअं आज़ाद थियो आहे आज़ाद नगर में ते हारी मुख़्तलिफ़ कैंपुनि खां पहुता आहिनि, अॼु ताईं हुकूमत उन्हनि जी केतिरी वाहुर कई आहे, केतिरा मसइला हल थिया आहिनि, तालीम जो छा मामिलो आहे, सिहत जो छा मामिलो आहे, ॿिया जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि उन जे हवाले सां असांखे कामरेजानी ॿुधाए त मामिलो छा आहे ऐं हिन महिल केतिरो मुतमइन आहे, अञा हिन वक़्तु केतिरी ज़रूरत आहे अव्हांखे जिन शयुनि जी उहा बि ॿुधायो। आज़ाद नगर में जेको 250 माण्हू आहियूं मौजूदु, ही सभु जहिड़ा असीं ख़ुशि आहियूं। अहिड़ा ई असांजा भेण भाउ ॿिया जहिड़ा आहिनि इलाही सारी शहरनि में मुल्कनि में, असीं चऊं त हू बि असांजा आज़ादु हुजनि। असीं सूर ॾिठासीं, अॼु सिधा जे टेमिन मौजूदु असीं ॻाल्हायूं था बाक़ाइदा, असां हीअं असांखे महसूसु थिए थो जीअं असां सां हाणे नओं कोई अहिड़ो मिसाल सम्झ हींअर ई थियो आहे। ॿार असां सां हू ॾींहं इलाही गुज़री विया आहिनि, पर जॾहिं टाइम यादि करूं था त हीअ सम्झूं था हीअ असां सां हाणे ताज़ो वाइको अहिड़ो थियो आहे। ॿार हाणे असीं जहिड़ा हिते भेण भाउ असांजा जहिड़ा हिते मौजूदु आज़ाद नगर में आहियूं, तमामु हाणे पहिरीं जो असांजा मसइला हुया जो असीं ॾुखनि में हुया, हाणे असां सां माना रुपए में 4 न हू असां सां दूर थी विया आहियूं। असीं हाणे पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारियूं था। पर पहिरीं ॻाल्हि ते असांजा हिते ॿारनि जे लाइ स्कूल को अहिड़ी असांखे गवर्नमेंट कोन थी मिले जंहिंमें असांजा ॿार तालीम हासिल कनि। ही वॾी असांखे हिन ॻाल्हि जो अफ़सोस बि आहे, दुख बि आहे। हुन सां पोइ असांजा जो हिते ॻोठ जी थियो आहे, असांखे त पाणी जो वॾो मसइलो आहे। हुन जे लाइ असांजी भेण थियूं सभु इलाही माना तकलीफ़ूं ॾिसंदा आहियूं। हुन सां टियों असांजा मक़सद हीअं सर की असांजे जहिड़ो को डिलीवरी केस हूंदा आहिनि हुननि जे लाइ वॾो असांखे तमामु घणो मसइलो आहे। छो असां वटि अहिड़ा कोई माना ग़रीब आहियूं, सभु एतिरो अगरि ज़िमेदारनि में हूंदासीं, असीं ज़िमेदार वटि वेंदा त हू चवंदो अॼु न मूं वटि पैसा सुभाणे अचिजो, एतिरा भले असांजो डिलीवरी केस वारी माई भले मरी वञे या को ॿार असांजो तड़पी तड़पी भले पंहिंजो साह टोड़ी वञे, असांखे आसरो कोन हूंदो। पर हाणे एतिरो आहे सभु ग़रीब गुरबत जा मारल आहियूं, सभु पंहिंजा 5 रुपया कमायूं था, पंहिंजो खायूं था, 5 रुपया हुजनि था त फौरन असीं इलाज करायूं था। कोई अहिड़ो मसइलो थिए थो डिलीवरी केस जो, अहिड़ा बि ग़रीब आहिनि जॾहिं वटि नथो हुजे, हुननि जे लाइ असां लाइ वॾो प्रॉब्लम थींदो आहे। पोइ असीं परेशान थींदा आहियूं या ॻोठ जा पंहिंजा पाड़े जा गॾिजी असीं 5-5 रुपया चंदो करे बि पोइ हुनजी हेल्प कंदा आहियूं। अहिड़ा ई कोई ग़रीब असांजा न कोई कजियो बि थी वेंदो आहे, हुननि वटि माना कफन जे लाइ बि माना पैसा कोन हूंदा आहियूं। पोइ असीं परेशान थींदा आहियूं, सभु पंहिंजे ॻोठ जा आज़ाद नगर जा असीं मर्द मायूं गॾु थींदा आहियूं, सलाह मशवरो करी पोइ असीं 5-5 रुपया चंदो करे हुनजी कफन जो बि असीं बंदोबस्तु कंदा आहियूं, हुनजी कांदी बि मानी जो बि बंदोबस्तु कंदा आहियूं। ग़रीबत आहे, थोरी गुरबत आहे, बसि ॿियो असां जहिड़ा हींअर हिते आज़ाद नगर में मौजूदु आहियूं माना पहिरीं जो वॾेरनि जी ज़िमेदारनि जी जागीरदारी क़ैदनि में हुयासीं, हुननि सां असीं बहितर आहियूं। हाणे असीं पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारियूं पिया। इंशाअल्लाह हाणे वरी बि पंहिंजे मसइलनि जे लाइ, पंहिंजे इशूनि जे लाइ असीं सभु गॾिजी असीं कदम वधाईंदासीं। इंशाअल्लाह पंहिंजा ही मसइला बि असीं हल कंदासीं। को अव्हां जहिड़ा भेण भाउरनि खे बि चवंदासीं बाबा असांजी मदद करो, इंशाअल्लाह असीं सुकून सां ज़िंदगी गुज़ारींदासीं। महिरबानी। नालो मुंहिंजो कस्तूरी, वेठल आज़ाद नगर में मुश्किलातूं त आहिनि त न आहिनि उहो त असांखे ख़बर आहे, पर पाणी जा बि मसइला आहिनि, इहो पंहिंजे गलियुनि जा बि मसइला आहिनि, पंहिंजे लेटरिननि जा बि मसइला आहिनि, इहो सभु मसइला मायुनि औरतुनि जा बि मसइला आहिनि। इस्पताल त हुनमें कुझु न कुझु सहारो थिए, हितां सां तड़फी तड़फी उते पहुचनि थियूं त ज़रूरी मुश्किलातूं थियनि थियूं। इहो सभु भाउर अवां गॾु थींदा त ही सभु कमु वधंदो, पर इहो पहिरीं इहो मसइलो आहे त पंहिंजो ॻोठ पाण सेट कयूं, हुन सां पोइ मसइला पंहिंजा सभु हल थी सघंदा। हाणे असां पुनू भील सां इहो पुछंदासीं त ही जेको आज़ाद नगर आहे हिन वक़्तु उन सां कहिड़ा मसइला आहिनि। हिन वक़्तु ॿार बि आहिनि, औरतूं बि आहिनि ऐं तव्हां बि हिते रहो था,
हितां जा लाॻापियल मसइला कहिड़ा आहिनि, हिन वक़्तु कहिड़ी शयुनि जी वधीक तव्हांखे ज़रूरत आहे जेका हिन सिंध टीवी जे प्रोग्राम जे मार्फत हुक्मरान ॿुधनि ऐं अवलियत जे बुनियाद ते उनखे हल कनि। पुनू भील आउं ख़ुदि बांडेड लेबर जो आहियां ऐं ख़ुदि हारीपन में ऐं सिरूं ठाहिण जे इन मरहल में गुज़रियो आहियां। जॾहिं असीं जागीरदार वटि उहो ई वक़्तु हो असांजो, मुंहिंजो बच्चो हंज में झले इलाज लाइ आउं तड़फंदो रहियुसि, मूं वटि हिकु रुपयो बि न हुजे ऐं ज़मींदार बि न ॾियनि, पठा मालिक बि न ॾियनि, ऐं उहो तड़फी तड़फी बच्चो मुंहिंजी हंज में अगरि दम ॾे त मुंहिंजी ज़िंदगी में छा मुंहिंजे लाइ गुज़रियो। औलाद प्यारे में प्यारो। जॾहिं कांग पखी खे चयो ए पखी तूं वञ, प्यारे में प्यारो बच्चो खणी आ, तॾहिं कांग पखी वियो पंहिंजो बच्चो खणी आयो कारड़ो। माण्हुनि पुछियो ए कांग पखी तूं ही बच्चो खणी आए? चए अदा प्यारे में प्यारो मुंहिंजो इहो कांग पखी ऐं मुंहिंजो इहो कारड़ो बच्चो आ, दुनिया जो बच्चो मुंहिंजे लाइ प्यारो कोन्हे। असांखे बच्चा आहिनि ग़रीबनि मज़लूमनि जा, असांजा बच्चा उहो असांखे प्यारा आहिनि। जॾहिं बांडेड लेबर में असीं आज़ाद थियासीं तॾहिं असां सोचियोसीं असां त आज़ाद न ज़िंदगी गुज़ारियूं था, पर पोयां असांजा उहे मज़लूम माण्हू, उहे ग़रीब हारी, उहे असांजूं ग़रीब नियाणियूं उहो तड़फनि पियूं, उन्हनि जे लाइ सोचियोसीं आज़ाद नगर जा जेके अॼु तव्हां गॾु ॾिसो था असां सभी गॾिजी उन्हनि जे लाइ सोचियो जेके निजी जेलनि में माण्हू आहिनि ऐं उन्हनि ज़ालिमनि वटि आहिनि, उन ज़ालिमनि जे का निजी जेल खां उन्हनि खे असांखे आज़ाद करणा आहिनि। सिंध में जदोजहद कयोसीं, टंडे हैदर में जॾहिं जदोजहद कयो असां ते गोलियूं हलियूं, इहो असां अॼु बि इहे निशान मौजूद आहिनि। असां ते हमला थिया, असां जेलूं ॾिठियूं, असां उन ग़रीबनि जे लाइ अॼु ॾींहुं ताईं जदोजहद कोन छॾियो आहे। अॼु अॻे पठा मालिक ग़रीबनि खे ओताकनि में बंदि कंदा, अॻे वॾेरा ओताकनि में हारिन खे बंदि कंदा, अॼु उहे हारी असांजा पुछनि था वॾेरनि खां त असांजो इहो हिसाब केतिरो आहे। एतिरी असां तब्दीली कई आहे। असांखे प्राइवेट असीं पाण स्कूल हलायूं पिया, छो गवर्नमेंट असीं पाकिस्तानी आहियूं, ही असांजी माउ आहे, ही धरती असांजी माउ आहे, हिन धरती खां असांखे जुदा न करियो, इन धरती खां असांखे विछोड़ो न ॾियो। असां पाकिस्तानी आहियूं, पाकिस्तान जा बच्चा आहियूं। जेके दोस्त असीं आज़ाद नगर में रहूं था, पाणी जी असां वटि सहूलियत कोन्हे, हुक्मरान जेको फिल्टर जो पाणी पीअनि था, असीं इन दुबनि जो ऐं खॾनि जो पाणी पीऊं था। असीं कीअं ज़िंदगी गुज़ारियूं था ऐं बिगर तइलीम असांजा बच्चा कीअं ज़िंदगी गुज़ारनि था? छो असांजो पाकिस्तान में हक़ कोन्हे? अरे हुक्मरान असां ग़रीबनि खे हितां ॾे निकाली ॾियो, ही असांजी माउ तव्हां संभालियो, ही असांजी माउ जी रक़म तव्हां खपायो, ही असांजी माउ खे ॿाहिरि मुल्क में तव्हां खपाए ॾियो। छो साफ़ पाणी में असांजो हक़ कोन्हे? असांजा बच्चा इंसान कोन्हे? ही कांग जा बच्चा आहिनि पर असांखे प्यारा आहिनि। अवांजा ॿार जेके ॿाहिरि मुल्क में पढ़नि था उहो असांखे पढ़ाई कोन थी खपे, असांखे आज़ाद नगर जी पढ़ाई खपे, असांखे आज़ाद नगर में स्कूल खपे, असां आज़ाद नगर में तइलीम उहो असांखे खपे जेको ॿाहिरि मुल्क में ॿार पढ़ंदा आहिनि। असांखे क्रिकेट रांदि उहो खपे जेको आज़ाद नगर में। असां वटि छो कोन्हे? असां वटि तइलीम छो कोन्हे? असांखे जाइल छो था रखनि? असांजो हक़ कोन्हे पाकिस्तान में? ए ज़ालिमो असांखे एॾो ज़ुल्म न करो, असां मज़लूम आहियूं। अगरि मज़लूम उथी पिया त असां अवांजा ई बिल्डिंगूं ढाहींदा। सिंध कचहरी में हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई, वरी साई खां पोइ असां मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, साई खां पोइ वरी भलीकार ऐं आज़ाद नगर हैदराबाद जे टंडो हैदर वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं। हारियुनि जा, हारियाणियुनि जा, मज़दूरनि जा सूर ॿुधा, वरी उन्हनि जे सूरनि जे मरहम लाइ असांजा वकार मला जेको सिंध यूनिवर्सिटी जो शागिर्दु आहे,
ऐं नौजवान फनकार आहे उनखे ॿुधूं था। ऐं ही कुछ शिकायत और सिटूं आहिनि जंहिंमें हिकिड़ो वॾो मैसेज रखियल आहे त को ॿाहिरियों माण्हू अॼु असांजी मदद कोन कंदो, असांखे पाण खे संदरो ॿधी ॿाहिरि निकिरणो पवंदो ऐं इनकलाब ॾांहुं कदम वधाइणा पवंदा। ही अवां सभिनी आज़ाद नगर वारे जाग भिटाई घोट तोखे सिंधड़ी थी सजड़ा करे मरन पयूं मारियूं काबू आहिनि को मरन पयूं मारियूं काबू आहिनि कोट अज त तुही जियोट बेली ॾाढनि खे डारे विझूं ओ सहंदो केर मयार वो यार सहंदो केर मयार सहंदो केर मयार वो यार जी जलते सिर केर नदी को सहंदो केर मयार सिदड़ी ते सिर केर नदी को सहंदो केर मयार सहंदो केर मयार वो यार सहंदो केर मयार सहंदो केर मयार वो यार जी जलते सिर केर नदी को सहंदो केर मयार मरंदा सौ में हार वो यार मरंदा सौ में हार मरंदा सौ में हार वो यार जी जलते सुर के रुनडी दो सहदो केर मयार सहदो केर मयार वो यार सहदो केर मयार सिदड़ी ते सुर के रुनडी दो सहदो केर मयार किरंदा कंद हजार वो यार किरंदा कंद हजार किरंदा कंद हजार वो यार जी जलते सुर के रुनडी दो सहदो केर मयार सिदड़ी ते सुर के रुनडी दो सहदो केर मयार सहदो केर मयार वो यार सहदो केर मयार सहदो केर मयार वो यार जी जलते सुर के रुनडी दो सहदो केर मयार सिदड़ी ते सुर के रुनडी दो सहदो केर मयार धोखे जी दीवार वो यार धोखे जी दीवार धोखे जी दीवार वो यार जी जलते सुर के रुनडी दो सहदो केर मयार सिदड़ी ते सुर के रुनडी दो सहदो केर मयार सहदो केर मयार वो यार सहदो केर मयार सहदो केर मयार वो यार जी जलते सुर के रुनडी दो सहदो केर मयार सिदड़ी ते सुर के रुनडी दो सहदो केर मयार जी जलते सुर के रुनडी दो सहदो केर मयार इन आज़ाद नगर में असांजा गुलाम रसूल मौजूद आहे ऐं गुलाम रसूल आज़ाद नगर जो रहवासी आहे हारी आहे उन खां असां भिटाई जो बेत ॿुधूं था। जी गुलाम रसूल साहब कलंदर वसई कलंगी तुझी लाल वसई लाली
असीं एबदार गुनाहगार मस्त मलंग तुझे तरदा मवाली सवाली खेवला न खाली दूल्हा पंहिंजे दर तूं वासे गलंदर किबला तूं सेवाणी साबास हिते जा आवाज तूं सुन जा शहर सेवण मजा जिथे अवां छॾियूं बेली उते ज आयनि अखियूं अब्दुल लतीफ चवे हू मागना मटायनि बे दरवाजा कठी कांगन खेड़ी जन वाह 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 ॿारनि जे तंज़ीमुनि तोड़े हारी तंज़ीमुनि जे अॻवान ऐं हैदराबाद जे एक्टिविस्ट काशिफ वज़ीर असां सां मौजूदु आहे। काशिफ वज़ीर सां ॻाल्हि ॿोल कयूं था। काशिफ साहिबु तव्हां थोरो हिन हवाले सां असांखे ब्रीफ कयो त असुल मामला छा आहिनि ऐं हिन वक़्तु हिन जी कहिड़ी कंडीशन आहे जंहिंमें हीअ रहनि था। शुक्रिया। ऐं पहिरीं सभ खां पहिरीं सिंध टीवी जो शुक्रिया अदा करे थो जो असां वटि हिते कई आयो आहे। राग रग जी महफ़िल असां ऐं हिकिड़ो इहो चवंदुसि त हितां जा जेके बांडेड लेबर या फ्रीड बांडेड लेबर जेके बांडेड लेबर खां आज़ादु आहिनि हिन लाइ को बि एंटरटेनमेंट जो प्रोग्राम न हूंदो आहे ऐं कॾहिं बि हिननि एॾो वॾो शाइर या अदीब या हिते को अहिड़ो प्रोग्राम न थियो आहे ऐं तव्हां पहिरीं अहिड़ो प्रोग्राम रखियो आहे हिते तव्हां जसलो तव्हांजे करे हिन मूं अॼु ॾिठो शाम जो ईंदे हिते प्रोग्राम में हिते जे ॿारनि हिते जे औरतनि हिते जे मर्दनि ॾाढो इंजॉय कयो। ख़ासि तौर ते ऐं इन करे ॾाढो मुतासिर थियसि त हिननि हिन शइ खे ऑन कयो न सिर्फ़ु टीवी जो प्रोग्राम बल्कि हिननि पाण ऑन कयो ऐं हितां जी जेका ख़ासि तौर ते आवाम रहे थी उहा 90% बांडेड लेबर हुई जेके आज़ादी हुई न हिते अचण खां पोइ हिनखे आज़ादी मिली आहे। तव्हां ॿुधायो जेकॾहिं पखी को पिंजरे में क़ैद हुजे ऐं हुनखे ॿाहिरि छॾिजे ऐं बुकी उॾामी वञे बेसिकली बांडेड लेबर पॉलिसी एंड प्लान ऑफ एक्शन 2001 में ठहियो जंहिंमें उमर असगर खान जो दौर हो जंहिंमें इहो हो त जेके बि सिंध जूं हारी केपूं आहिनि उन्हनि खे पंहिंजा घर ॾिना वेंदा ऐं जंहिंमें कोटड़ी में हिकिड़ो घर ठाहियो वियो जेको अॼु बि ज़मीनदारनि जे कब्ज़े में आहे जंहिंमें 100 मिलियन रुपया पैसा रखिया विया जंहिंमां सिर्फ़ु 33 मिलियन ख़र्च थिया बाक़ी सॼा वापसि थी विया ऐं वापसि इन करे थिया त डिस्ट्रिक्ट विजिलेंस कमेटी जेकी हुई उहा एक्टिव न हुई। इहो इन्हनि हारियुनि जो ॾोह न आहे इन्हनि मज़दूरनि जो ॾोह न आहे उन्हनि कामोरनि जो ॾोह आहे जेके हिते जा मालिक आहिनि ख़ासि तौर ते DCO जेको बि हुजे उन वक़्त जो या जेको अचे थो छाकाणि जेकॾहिं पैसा सही इस्तेमालु थियनि हा 100 मिलियन वॾा पैसा हुआ ऐं हिन वक़्तु सभई हारी पंहिंजा घर पंहिंजा प्लाट पंहिंजूं जॻहियूं वठी चुकनि आहे। हीअ हिकिड़ो NGO सपोर्ट कई आहे ऐं एक्शन एड हिकिड़ी फंडिंग कई आहे। इहे प्लाट न आहिनि इहो वॾो को कमु कोन कयो आहे ऐं सम्झां थो इहो नामुकमल कमु आहे। स्टेट जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे त जेके बि हारी आज़ादु थिया आहिनि उन्हनि हारनि खे पंहिंजे नाले सां अञा ताईं हीअ प्लाट हिननि जे नाले ते न आहिनि ऐं चवां थो हीअ प्लाट हिननि जे नाले ते कया वञनि हिननि घर ठाहे ॾिना वञनि। ज़रदारी इहो ऐलान करे त बांडेड लेबर जेतिरा आहिनि उन्हनि खे घर ठाहे ॾियणु खपनि ऐं उन्हनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ठाहे ॾिजनि त हीअ माण्हू तव्हांजा आहिनि हीअ माण्हू असांजा आहिनि ऐं मिनारिटी न बल्कि मेजॉरिटी में आहिनि इन्हनि जो वोट आहे इन्हनि जो सभु कुझु आहे ऐं इतफ़ाक़ सां इन्हनि खे जेके माण्हू मिलिया आहिनि उहे एतिरा बहितर न मिलिया आहिनि जेतिरा रिज़ल्ट ॾेई सघनि। उहो अॼु बि इन प्रोग्राम जे हैसियत सां मुतालबो थो करियां त हिननि माण्हुनि जी मालिकी करियो हिननि खे प्लाट ॾियो हिन नाले ते ॾियो हिननि जे ख़ानदान जे नाले ते ॾियो ऐं हिननि खे घर ठाहे ॾियो जेको नथो ठाहे ॾिए उहो हुनजो दुश्मन आहे न को दोस्त। महिरबानी। असां सां हैदराबाद जे सिविल सोसाइटी सां तालुक़ रखंदड़ नौजवान ज़ायद थेबे खां बि हिन आज़ाद नगर जे हवाले सां पुछूं था त उनजा मसइला कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि जे मसइलनि खे हल करण जे लाइ हुकुमरान कहिड़ो किरदारु अदा करे सघनि था। महिरबानी ज़फ़र साईं ऐं सिंध टीवी
1994-95 में ही आज़ाद नगर हारी कैंप ठही जेका 30 एकड़ ज़मीन वरती वई अलाट कई वई उन ते ही माण्हू जेके मुख़्तलिफ़ वठनि था ऐं ज़रई ज़मीननि तां जेके रिहा थिया आज़ाद थिया उन्हनि जी जेल मां उहे अची हिते रिहाइश पज़ीर थिया। सभ खां वॾी जेका ॻाल्हि हिन कैंप जी आहे त हीअ आज़ाद नगर जे एरिए में आहे हारी कैंप, उते पाकिस्तान जो सभ खां वॾे में वॾो भट्ठा सेक्टर आहे। हिते जेके हिननि खे घर वग़ैरह मिलिया आहिनि या प्लाट मिलिया आहिनि उन्हनि जा मालिकाना हुकूक हिननि खे अञा ताईं न मिली सघिया आहिनि। नंबर ॿी ॻाल्हि त जेके भट्ठा हिते रजिस्टर बि थिया आहिनि उहे भट्ठनि जे रजिस्टर थियण खां अलावा जेके मज़दूर आहिनि उते कमु करण वारा उहे अञा रजिस्टर न थी सघिया आहिनि। उन्हनि जे रजिस्टर न थियण जे करे उन्हनि जो सोशल सिक्योरिटी कार्ड या सोशल प्रोटेक्शन सर्विसिस जेके आहिनि उहे प्रॉपर तरीक़े सां हिननि माण्हुनि खे न मिली सघिया आहिनि। नंबर जो ही माण्हू मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां भट्ठनि तां एग्रीकल्चर तां की कारपेट इंडस्ट्री तां आज़ादु थिया आहिनि त हिननि जा शनाख्ती कार्ड बि न आहिनि ऐं शनाख्ती कार्ड ठहण जो हिकिड़ो वॾो बुनियादी मसइलो आहे। शनाख्ती कार्ड न ठहण जे करे हिननि जा वोट जेके आहिनि उहे तमामु घटि रजिस्टर आहिनि ऐं हिते जी कॉन्स्टिट्यूएंसी में हिननि जो हिकिड़ो जेको पंहिंजो अख़्तियार आहे वोट जे करे उहो घटि थी चुको आहे। ऐं नंबर चौथी ॻाल्हि त जेके भट्ठा मालिक आहिनि उन्हनि जी उजरत जेका आहे उहा तय थिए थी मज़दूरनि जे पंहिंजे हिननि जे ताउन खां या हिननि जी मर्ज़ी मुताबिक़ नथी तय थिए। भट्ठा मालिक एसोसिएशन ऐं लेबर डिपार्टमेंट पंहिंजे तौर ते उनखे रेट जेके आहिनि उहे मुख़्तस कनि था ऐं उहे हिननि खे प्रॉपर तरीक़े सां मज़दूरनि खे रेट जेके आहिनि हिते उहे नथा मिलनि। नंबर चौथी ॻाल्हि इहा आहे त जेके सोशल सिक्योरिटी सर्विसिस आहिनि या बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे EOBI आहे या सोशल सिक्योरिटी कार्ड आहे उन्हनि जी जेका उन्हनि जे मद में हिननि खे जेके सहूलियतूं मिलणु खपनि उहे बि अञा ताईं प्रॉपर आहिनि आज़ाद नगर हारी कैंप जे माण्हुनि खे न मिली सघियूं आहिनि। ऐं सिंध TV जे तवसुत सां असांजो इहो मुतालबो आहे त उहे हिननि जे शनाख्ती कार्ड जी शर्तुनि खे आसान कयो वञे, ॿारनि जी बर्थ रजिस्ट्रेशन जेका आहे उहा आज़ादु कई वञे, आसान कई वञे ताकी ॿार स्कूल में पढ़ी सघनि ऐं जेके मज़दूर आहिनि उहे पंहिंजा शनाख्ती कार्ड ठाराए सघनि ताकी हिननि खे वोट विझण जो राइट हुजे ऐं पंहिंजो ही हिकिड़ो मुअसर आवाज़ उथियारे बि सघनि ऐं उहे पेश बि करे सघनि। हैदराबाद जे टंडो हैदर वारे इलाइक़े जे आज़ाद नगर में सिंध कचहरी जो जेको सिलसिलो हुयो उनजो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। पंहिंजे मेज़बान ज़फ़र अकड़ो खे ॾींदा इजाज़त, वरी मथे हफ़्ते कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं। पर हिन आज़ाद नगर जे हारियुनि थोरे हारियाणियुनि खे ऐं मासूम ॿारनि खे पंहिंजे हिन प्रोग्राम जे तवसुत सां आख़िरी हिकिड़ो कलाम वकार बला खे गुज़ारिश आहे त हू हिकिड़ो कलाम ॿुधाइनि ऐं उन कलाम में को पैगाम हुजे जेको हुक्मराननि जे कननि ताईं पहुचे ऐं हिन आज़ाद नगर जे हारियुनि थोरे हारियाणियुनि जो आवाज़ हुजे। वकार बला किथे था चऊं पंहिंजो नालो थिए, किथे था चऊं पंहिंजो नालो थिए। असांजे ॾुखनि जो 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 अज़ालो थिए। असांजे ॾुखनि जो 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 अज़ालो थिए।
खयों के नथो तिन खां भालो थी असांजे दुखनि जो 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 असांजो किथा चऊं पंहिंजो और हो साथ जिन्नी जो कलम का गजल सा कलम का गजल सा रहो साथ जिन्नी जो कलम का गजल सा कलम का गजल सा खयों के नथो तिन खां भालो थिए खयों के नथो तिन खां भालो थिए असांजे दुखनि जो 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 असांजो जो असांजो मथा सोच साथी मथा सोच साथी मिलो जे प्रिय सा मथा सोच साथी मथा सोच साथी तो उप भी अगर जे झुड़ा लो थी तो उप भी अगर जे झुड़ा लो असांजे दुखनि जो असांजे दुख